ज़िले काउंसिलन घोटकी जे चेयरमैन सरदार हाजी खान महर, घोटकी जे मुख़्तलिफ़ यूसिन अली बाग, यूसी चगलानी, यूसी हुसैन बेली समेत मुख़्तलिफ़ यूसन में सीसी ब्लॉक ऐं ड्रेनेज सिस्टम जे नालियुनि जो इफ़्तिताह कयो, जॾहिं त ज़िले चेयरमैन ज़िले काउंसिल ऑफिस अंदरि 300 खां मथे ग़रीब ऐं मिस्कीन औरतुनि में सिलाई मशीन पिणु विराई। ज़िले चेयरमैन हाजी खान महर हुसैन बेले में ज़ाहिद घोटो जे कॉर्नर गॾिजाणीअ में शिरकत बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त महर ग्रुप हमेशह घोटकी जे अवाम जी भरपूर ख़िदमत कई आहे। अवाम सां असांजो पंहिंजाइप वारो रिश्तो आहे। हुन चयो त मां ज़िले अंदरि मुख़्तलिफ़ स्कीमूं ॾिनियूं आहिनि, पर सिंध हुकूमत केतिरनि ई अवामी स्कीमुनि में रुकावट बणियल आहे। हुन मौक़े ते सैयद असगर अली शाह, अली नवाज़ खान घोटो ऐं ॿिया पिणु गॾु हुआ। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 030831612828। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।